बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। हाउ आर यू? आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। अल्लाह जो करम तव्हां ते हमेशह मौजूदु रहे। कल्ह असां इन खां अॻु सिंधी ग्रामर में हिकु वीडियो अपलोड कयो आहे इसम जामिल जो। जेकॾहिं उहो तव्हां न ॾिठो आहे त उनखे ॾिसी छॾियो। चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, लाइक ऐं कमेंट्स कयो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। शेयर कयो पंहिंजे फैमिली फ्रेंड्स में त तव्हां सां गॾु हुननि खे बि फ़ाइदो पहुचे। ठीकु आहे। अॼु असां ॾिसंदासीं कुझु अहिड़ियूं सिफ़त आहिनि जिन मां इसम ज़ात थो ठहे। ठीकु आहे। जिन तव्हांखे सिफ़त जी ख़बर आहे त सिफ़त जेको आहे सो ॻाल्हाइण जो उहो लफ़्ज़ आहे जंहिंमें गुण ऐं गुण क़द ऐं मिक़दार जी ॻाल्हि थियल हुजे उनखे असां चवंदा आहियूं सिफ़त। ठीकु आहे। हाणे उहे सिफ़त जेके मटिजी करे इसम ज़ात ठहनि था, अॼु असां उनखे डिस्कस कंदासीं। ठीकु आहे। हाणे हेॾां असां छा लिखंदासीं, हेॾां असां सिफ़त लिखंदासीं, हेॾां असां इसम ज़ात लिखंदासीं। तव्हांजे आसानीअ जे लाइ मां हिननि खे बाक़ाइदा सेपरेट करे धार करे लिखां थी। हाणे सिफ़त में छा थो अची वञे, अशराफ़। हाणे इन जी जेकॾहिं असां इसम ज़ात ॾिसंदा त छा थी वेंदो, अशराफ़त। अशराफ़ हिकु सुठी ख़ूबी आहे, माना हे गुण आहे। गुण माना ख़ूबी, कंहिंजी जेके हूंदियूं आहिनि। ऊन्हो माना जेको हेठि हुजे, गहराई हुजे, उनखे चइबो आहे ऊन्हो, ऊन्हाई। हाणे इन जी इसम ज़ात छा थींदी,